खे बाज़ ते फज़ीलत अता फरमाई ऐं सब खां मथे जेका फज़ीलत अता फरमाई, सब खां मथे जेका फज़ीलत, उहा फज़ीलत असां ई तव्हांजे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान करीम में अल्लाह से फरमाया असां रसूलन में बाज़ एक फज़ीलत ॾिनी आहे। वो फज़ीलत कहिड़ी जे फरमाई कि असां तो ॿुधायो कि असां गुफ़्तगू जैसे ये नबी सल्लल्लाहु कैसा कलाम कयो गुजर खे एक ख़ास किस्म जा मौजज़ा अता करे छॾिया, अलग अलग फज़ीलत को अता फरमाई। लेकिन रब ज़ुल जलाल पंहिंजे महबूब खे जेका फज़ीलत अता फरमाई उहा फज़ीलत अता फरमाई जेका कंहिं नबी के रसूल खे न मिली। कंहिं नबी कंहिं रसूल खे उहा फज़ीलत न मिली सघी। रब ज़ुल जलाल पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको मक़ाम अता फरमायो सो सभी मकामन का मथे जो अंबिया में जेका मकाम मिलिया, अंबिया में पहलू मकाम मिलाई हर नबी वली था। नबी जेकॾहिं वली न हुजे तो उम्मत में वली कान्हे। हर नबी वली था, वली खां पोइ वो नबी आहे, नबी खां पोइ वरी रुतबो मथे आहे रसूल। रसूल खां मथे दर्जो आहे उलुल अज़्म रसूल। उलुल अज़्म रसूल पंज रसूल आहिनि। उलुल अज़्म रसूल पंज आहिनि। इन्हनि पंजनि खां जेको पोइ मथे जेको रुतबो आहे इन्हनि पंजनि में हिकिड़ो त पंज जेके आहिनि सरकार जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम, सैयदना मूसा अलैहिस्सलाम, सैयदना ईसा अलैहिस्सलाम, सैयदना नूह अलैहिस्सलाम, सरकार जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सैयदना नूह अलैहिस्सलाम, सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम, सैयदना मूसा अलैहिस्सलाम, सैयदना ईसा अलैहिस्सलाम, उलुल अज़्म रसूल। उलुल अज़्म रसूल खां जेको मथे में मथे दर्जो आहे उनखे चइबो आहे मक़ाम इस्तिफ़ा, यानी मुस्तफ़ा। यो मकाम सब खां मथे आहे, मकाम इस्तिफ़ा। इन खां मथे वो फ़क़त खुदा जो रुतबो आहे, खुदा जो रुतबो आहे। जहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब ज़ुल जलाल मकाम इस्तिफ़ा अता फरमायो, सभिनी नबी रसूल में मथे दर्जो अता फरमायो। अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी औलिया जी अंदरि नबी करीम हर नबी के औलिया मिले, छो तो हर नबी वली हो तो उनकी उम्मत में औलिया आया। लेकिन जी तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रुतबो सभिनी नबियनि रसूलनि खां मथे आया। अहिड़ी तरह रब ज़ुल जलाल पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उम्मत में जेके औलिया अता फरमाया, इन्हनि औलियान में हिकिड़ो अहिड़ो वली बि अता फरमाए छॾियो जेको कंहिं नबी जी उम्मत में न थियो। सभिनी नबियुनि जे उम्मतियुनि में जेके वली हुआ उन्हनि सभिनी वलियुनि खां विलायत में दर्जो हिन जो मथे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो ख़ुदा पैदा जंहिंजो नालो आहे कुतुब गौस आज़म। गौस आज़म इहो कंहिं नबी जी उम्मत में कोन्हे। गौस आज़म इहो कंहिं इन मक़ाम जो दर्जो हिकिड़ो ही रखियो वियो जेको सरकार तो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में ही आयो। रब ज़ुल जलाल पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नसब में ही उनखे आंदो हसनी हुसैन ऐं उन खां ही ऐलान करायो वियो त तूं ऐलान कर त मुंहिंजो ही कदम इहो हर वलीअ जे कंध ते आहे। जंहिंमां हुनजी अज़मत शान बयान कयो त उहो हिन मक़ाम जो आहे। सैयदना
हुकूमत घुरी हुई जेका ॿिए कंहिंखे न मिली हुजे। ख़ुदा उनखे हुकूमत अता फरमाई, तमामु शानदार हुकूमत, रूए ज़मीन जा बादशाह, रूए ज़मीन जा बादशाह सुलेमान अलैहिस्सलाम। लेकिन वो हुकूमत हुई, हुकूमत के अंदर नबूवत में उनजो मकाम नबूवत जो हो ऐं उनजो वालिद हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वो रिसालत जो हो। सुलेमान अलैहिस्सलाम के हिकिड़े वलीअ जी करामत रब जुल जलाल क़ुरान में बयान करामत जो ज़िक्र न करे कयो आहे जो सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला उन्हनि जेको लक़ब आहे मुहियुद्दीन, यानी जेको दीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आंदो हो, उन दीन जे अंदर यूनान मां इल्म मंतिक ऐं इल्म फ़लसफ़ा ये आया जिन अची माण्हुनि जा अक़ीदा ख़राब कया, जिन अची माण्हुनि जा नज़रिया ख़राब कया। जीअं हिन वक़्तु साइंस जो इल्मु आहे ऐं केतिरा साइंसदान जेके पोइ पिया चवनि त अञा शाह अहमद रज़ा फ़ाज़िले बेरलवी चवे थो त ज़मीन नथी हले, जॾहिं त साइंस चवे पई त ज़मीन हले पई। असीं तव्हांखे प्रूफ था ॾेखारियूं, हीउ तव्हां ॾिसो स्क्रीन ते, ॾिसो हे सभु सयारा गर्दिश पिया कनि, हीउ ॾिसो ज़मीन हले पई। तव्हांजे मौलवी जेको लिखियो आहे ज़मीन नथी हले, उहा उन ग़लति लिखियो आहे। यानी इन तरह सां माण्हुनि जा हो अक़ीदा, माण्हुनि जा नज़रिया, माण्हुनि जा ख़्यालात ऐं माण्हुनि खे पंहिंजे उलमा खां परे करण जी कोशिशि पिया कनि, साइंस जो सहारो वठी, छो त उनखे ख़बर आहे त आम माण्हू त साइंस खां वाक़िफ़ न। यूनान खां जेको इल्म मंतिक ऐं इल्म फ़लसफ़ा आयो हो ऐं इहो इल्म यूनान खां आयो, जीअं अची बगदाद में इराक उन ज़माने में इल्म जो मर्कज़ हो, दीनी इल्म जो मर्कज़ हो। वो मंतिक ऐं फ़लसफ़े जे ज़रिए माण्हुनि जा उन्हनि अची ईमान ख़राब कया। हज़रत सैयदना शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला ऐं ॿियो इमाम ग़ज़ाली, ॿ नाला यादि रखो। इमाम ग़ज़ाली नालो इमाम ग़ज़ाली जो मोहम्मद आहे, मशहूर आहे इमाम ग़ज़ाली जे नाले सां। उन ज़माने में उलमान चयो त मंतिक ऐं फ़लसफ़ो केरु मौलवी न पढ़ाईंदो, मौलवी मंतिक ऐं फ़लसफ़ो कोन पढ़ाईंदो। ऐं उन टाइम ते मौलवी ने फतवा कढी त अच्छे पन्ने सां इस्तिंजा करणु मकरूह आहे, तो बराबर मकरूह, पन्ने जो एतिराम, पन्ने जो एतिराम। फतवा ये लिखी त साफ़ पन्नो जिते कुझु लिखियलु कोन्हे उन सां इस्तिंजा करणु मकरूह आहे। लेकिन अगर पन्ने ते मंतिक लिखियल आहे या फ़लसफ़ो लिखियल आहे त उन सां इस्तिंजा करे सघिजे थी। मुंहिंजी ॻाल्हि तव्हां खे ॿुधाई, जेकॾहिं उन ते मंतिक या फ़लसफ़ो लिखियल आहे त इस्तिंजा उन पन्ने सां भले करे, उन सां भले तव्हां वटि चलियो, भले इस्तिंजा कयो, अच्छे पन्ने सां मकरूह। इमाम ग़ज़ाली फरमायो त मंतिक फ़लसफ़ो पढ़ाइबो पढ़बो। असी इस्लाम जी सच्चाई नहीं मंतिक नहीं फ़लसफ़े के ज़रिए साबित कंदासीं। छो त मंतिक बि इल्म आहे, लेकिन मंतिकी उन जो इस्तेमाल ग़लति पिया कनि। फ़लसफ़ो बि इल्म आहे, फ़लसफ़ी उन जो इस्तेमाल ग़लति पिया कनि। असीं उन जो सही इस्तेमाल करे इन्हनि खे जवाब इन्ही मंतिक मंझां, इन्ही फ़लसफ़े मंझां ॾींदासीं। इमाम ग़ज़ाली कलम खयो, इमाम ग़ज़ाली मौलवी फतवा
फतवाऊं कढियूं जेके हुन सां न थिए पियो। तमामु ग़ज़ाली जे ख़िलाफ़ फतवाऊं कढियूं, लेकिन अल्लाह जो पंहिंजो अल्लाह जा जेके बाना हूंदा आहिनि उन्हनि जी इहा ख़ूबी आहे, ला यख़ाफ़ून लौमत लाइम। पोइ पंहिंजे कम सां कमु रखंदा आहिनि, पोइ माण्हुनि जे सम्झो शोर हुल ते कोन हलंदा। लेकिन इल्म मंतिक, इल्म फ़लसफ़ा जे ज़रिए मां ग़ज़ालियत इस्लाम जी सचाई साबित कई, जंहिंसां अहले इल्म जेके गुमराह थिया हुआ उहे गुमराहीअ खां बचण लॻा। लेकिन सब माण्हू त इल्म वारा कोन हुआ, ऐं के इल्म वारा हुआ बि सही, लेकिन छड़ो इल्म, फ़क़त इल्म सो एतिरो हिदायत नथो ॾेई सघे जेतिरी ज़रूरत हुई। हाणे ॿिए तरफ़ सरकार सैयद गौस आज़म रज़ी अल्लाह ताला उन्हनि छा कयो, उन्हनि ॿियो रुख़ इस्तेमालु कयो। उन्हनि इहो कयो त मंतिक़ ऐं फ़लसफ़े जे ज़रिए जिन जिन शयुनि खे मंतिक़िन फ़लसफ़ियनि ग़लति साबित कयो आहे उहो आऊं वरी अखियुनि सां सच करे ॾेखारियां, कलम सां न। त कलम वारो को मञींदो को कोन मञींदो, पर अखि ॾिठो सभु को मञींदो, अखि ॾिठो सभु को मञींदो। जंहिंजे करे सरकार सैयद गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु बेतहाशा उन्हनि पंहिंजो करामत जो इज़हार कयो, बेतहाशा करामत जो इज़हार कयो। जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला सवा लख अंबिया किराम जेके आया, हुज़ूर साईं खां पहिरीं जेके बि आया, कंहिंखे 2 मौजज़ा मिलिया, कंहिंखे 5 मौजज़ा मिलिया, कंहिंखे 9 मौजज़ा मिलिया, कंहिंखे 1 मौजज़ो मिलियो। लेकिन जॾहिं अल्लाह जो महबूब आयो त ख़ुदा गणे कोन ॾिना, फरमायो मुंहिंजा महबूब जेकी तोखां मुतालबो कनि, जेकी तूं ॾेखारणु चाहीए वञी ॾेखार, तूं ॼाणे तुंहिंजो कर। अबू जहल चए थो चंद चीरे ॾेखार, हिनखे चीरे ॾेखार। अली चए थो सिज लथल वापसि वराए नमाज़ पढ़ा, हुनखे वराए। वो चए थो लथल सिज वराए ॾे, हुनखे वराए ॾे त विची नमाज़ पढ़े। वो चए थो चंद चीरे ॾे, हुनखे चीरे ॾेखारे छॾ। जीअं वणे तीअं कर। रुकाना पहलवान आयो आहे, चए थो आऊं बकरियूं चाहींदो आहियां, मुंहिंजी ॻाल्हि वधी ॻाल्हियूं मूंखे कोन्हियूं अचनि, मूंसां मल विड़। जे तो मल दसी पोइ जीअं तूं चओ, भला जे मूं मल दसी त पोइ मूंखे दीन जूं ॻाल्हियूं नथा ॿुधाए। ऐं फरमायो थी उथी वञो मल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमायो थी बोलो पहलवान रुका साईं सां मल विया, पहिरों की मल साईं दसीस। उन्होंने चयो ठीकु आहे, पहिरों की मल थी त फ़ैसिलो जी मल साईं न जेको राउंड थींदो फ़ैसिलो न सर वरी फरमायो थी वरी ॿी मल देरी कान थी, बसि रुको हथ पिया, रुकाना फाको वञी गई। हैरान हो मक्के जो हेॾो वॾो पहलवान पहिरीं जोड़ जो मल आहे, हिनखे न अंग्रेजी अचे न जाथो अचे, ही को मल त आहे कोन, ही मूं वटि आयो दीन जी दावत खणी। ही छा हो? ख़ुदा फरमायो मुंहिंजा महबूब तूं मौजज़नि जो धनी आहीं, तोखे गणे कोन मिलंदा, गणे ॿियनि खे मिलंदा। मूसा अलैहिस्सलाम खे 2 मौजज़ा मिलिया, 2 मौजज़ा मिलिया, लठु छॾ। जे चाहिए तो ये बला से न बना है, नाम किसने नाम का नहीं
त ॿ महल हेॾा होॾा चईनी पासे रोशनी ॿ मुआजिज़ा मिलिया ईसा अलैहिस्सलाम खे 5 मुआजिज़ा मिलिया अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणे कोना फरमाए कीअं वणे कीअं वञी करे सरकार गौस आज़म छा त हेड़ो वरी वलीम जी सरकार सभिनी नबीन रसूलनि जा सरदार ये सरकार जी उम्मत जो जेको गौस सो सभिनी गौसनि जो सरदार सो सभिनी गौसनि जो सरदार वॾा मुआजिज़ा घणे कोन ॾिना हिते करामतूं घणे कोन ये बड़े इन तरह सां सरकार गौस आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु माण्हुनि खे करामतूं करे जेको हक़ हो सो हक़ कलम के जरिए घट पर अखियुनि के जरिए ज्यादा ॾेखारे जॾहिं अखियुनि सां माण्हुनि खे हक़ ॾेखारे छॾियो तॾहिं माण्हू गुमराही खां बची विया यूनान मां जेको मंतिक़ी फ़लसफ़ी जेको आहे जिन जी माण्हुनि जा ईमान ख़राब कया हुआ माण्हुनि जा ईमान वरी तरो ताज़ा थी विया दीन वरी ज़िंदा थी इन जे करे उनखे लक़ब मिलियल आहे मोहिउद्दीन छो त दीन खे ज़िंदा करे जेके फ़लसफ़ी मंतिक़ी ख़राब कई क़ुरान करीम में उस करामत जो खुदा खुद ज़िक्र फरमायो कुरान करीम में अजीम करामत जो खुदा ज़िक्र फरमायो आहे जेको सैयद सुलेमान अलैहिस्सलाम जो सहाबी हो वज़ीर आज़म उनकी करामत जो कुरान करीम में अल्लाह तबारक व तआला तफ़सीलन ज़िक्र फरमायो उनके शुरू में रब जलाल बाकायदा की तमहीद रखी यानी बाकायदा है कि एहतमाम असा खुदा उनके बयान फरमाए बाकायदा है एहतमाम सूरत अन-नम्ल सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम किताब कलयूम के बारे लिखो लेकिन सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे दरबार में इहो ऐलान कयो असांखे अल्लाह तबारक व तआला पखियुनि जूं ॿोलियूं सेखारी वई ऐं क़ुरान में लिखियो असांखे अल्लाह तबारक व तआला जेके मौजज़ा मिलिया हुआ इन्हनि सुलेमान अलैहिस्सलाम जे मौजज़ात में पखियुनि जूं ॿोलियूं दाऊद अलैहिस्सलाम सुलेमान अलैहिस्सलाम के मौजज़ात में हो तो उन्होंने पक्षियों की बोलियों अल्लाह ताला से साईं जी फरमायो पखियुनि खे रे पखियो मूंखे तव्हांजूं बोलियूं रब ज़ुल जलाल सेखारी हुई हाणे पंहिंजूं खूबियूं ॿुधायो तव्हां में कहिड़ियूं ख़ुदा ख़ासियतूं रखियूं सबके पखी पंहिंजी ख़ासियत ॿुधायो त मूंखे ख़ुदा हीअ शइ अता फरमाई मूं हीअ हुनर मूंखे ख़ुदा ॾिनो आहे मूंखे हीअ ख़ासियत मिली आहे वारे वारे सां ॿुधाईंदा आहिनि अॻियां वारो आयो हिकिड़े पखीअ जेके पाण काठ ऐं अरबी में हुनजी ॿुध हुई काठ पुछो पाण सभिनी पुछो हूंदो हिते तुंहिंजे घर में काठ इसे चोर होंगे काठन में सुराख करे नजरो पक्षी सुनो जिन्हें हिन जो वारो आयो हिन जो सी मुखे अल्लाह ताला ये खासियत दी है जो जमीन में हेठ मिठो पानी किथे आहे केतिरो हेठ ऊनो आहे इहा शइ मुख्य रब ज़ुल जलाल अता फरमाई मुख्य ये सही खबर हो सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए तो बड़े गंबज पक्षी इन पक्षियों में तो वाह भी नहीं साईं फरमायो असी सफर ते वेंदा आहियूं असांखे किथे पानी जी जरूरत पवे तोखे खड़ो हल दुश्मन
तव्हांजी इहा ख़िदमत कई। पर छा त हर तरफ़ जा वाह भी थी। हिते किताबुल कलियूं बि वरी लिखियो त कांग खे गियर थी पई। कांग पखी के पाए थी बेटा हिंदी हेॾो पखी जी वाह थी वई। वो उन ॻाल्हि आहे कांग चइसि मुंहिंजो अर्ज़ु आहे फरमाए ॿुधाए चइसि मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त हुदूद खे छुरी घुरायो घर हेर जो हेर ज़िबा कयो। फरमाए छो कि तव्हां अल्लाह जा नबी पायो ऐं उहे ज़मीन जा बादशाह पायो। तव्हांजे दरबार में हिन एॾो वॾो कूड़ हयो। इहा गुस्ताखी कई। गुस्ताख जी सज़ा इहा आहे त क़त्ल कयो। कीअं कूड़ हई चइसि आउं हुनखे सुञाणा थो। जेके माण्हू हुदूद पखी जो शिकार कंदा आहिनि उहे रछ ढब मंड जेकी बि हिनखे फसाइण जे लाइ हणंदा आहिनि उहो ज़मीन मथां रखियलु हूंदो आहे ढकियल कोन हूंदो आहे। हीउ अहिड़ो हूंदो आहे हुनखे कोन ॾिसंदो हुन में फसी वेंदो ऐं बचा घणे पियो त ज़मीन खां हेठि पाणी में वञे। उहो ज़मीन मथां जेको जाल लॻो पियो आहे सो नथो ॾिसे तंहिंमें फसियो रहे। शिकारी शिकार करे खणियो वञेसि ऐं हिते हींअर बचा कई आहे त ज़मीन खां हेठि पाणी थो ॾिसां। हिन गुस्ताखी कई आहे हिनखे ज़िबा कयो। सुलेमान अलैहिस्सलाम फरमाया उते त हाणे ॾे हिनखे जवाबु। हुदूद जो साईं एतिरे हद ताईं त ॻाल्हि तव्हां कई सही आहे। वाकई जेके माण्हू असांजो शिकार कंदा आहिनि उहे असांखे फसाइण जे लाइ जेको बि जाल ठाहींदा आहिनि उहो ज़मीन मथां रखियलु हूंदो आहे ऐं उन में असीं फसी रहंदा आहियूं। एतिरे हद जी ॻाल्हि लिखी अथनि। लेकिन ही जेको चवे थो त उहो जाल हिन अंधे खे ॾिसण में नथो अचे ऐं बदाग थो हणे त हू हेठि ज़मीन खां ॾिसां थो। इहा ॻाल्हि ईअं कोन्हे। असल ॻाल्हि इहा आहे जो जॾहिं अजल अची वेंदो आहे पोइ रछ ॾिसण में ईंदो आहे पर सम्झ में न ईंदो आहे। छो त अजल अची वियो मौत जो वक़्तु अची वियो जंहिंजे करे उहो अखियुनि सां रछ ॾिसी बि सम्झ में ॻाल्हि कोन ईंदी आहे। असीं हिन में फसी रहंदा आहियूं छो त मौत जो वक़्तु अची वियो। मौत करण वारी शइ कोन्हे उहो ख़ुदा ई फ़ैसिलो आहे जंहिंमें असांजो कुझु न आहे। सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए त तूं सच थो चए। आईंदा तूं मुंहिंजो साथी हूंदे तोखे सफ़र ते वठी हलंदुसि। बसि 2-4 ॾींहं गुज़रिया क़ुरान तो फरमाए त सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम सफ़र जे लाइ रवाना थिया ते तयार थिया। साईं जे लश्कर में जिन्नत हूंदा हुआ देव हूंदा हुआ इंसान हूंदा हुआ सिपाही हूंदा हुआ सियाबा हूंदा हुआ हर तरह जी तयारियूं हूंदियूं हुयूं। ऐं हाणे साईं जी तयारी मुकमल थी वई। साईं जिन जेॾीमहिल आया ईअं नज़र विधो जिन पुराई इंसान पुरान सिपाही पुरान नौकर खादिम चाकर सभु मुकम्मल पखी पखी वाले पासे ते ध्यानु कयूं। साईं ॾिठो त हुदूद